कुरान शरीफ़ सां रब न मिलंदो आहे पढ़ण सां त बाक़ी छा सां थो मिले। क़ुरान ते अमल करण सां रब मिलंदो आहे। अमल कीअं थिए उहो? जीअं क़ुरान में अलाह हुकुम कया आहिनि हीअं कयो उअं ई करे। हल उहो कमु करे थो, वरी पासो शैतान थो ॾे, वरी विसविसो थो थिए, वरी ख़्यालु मट थो थी वञे। शैतान जे हिफ़ाज़त जे लाइ अलाह साईं हथियार ॾिना आहिनि। उहो हथियार कहिड़ो आहे उहो? फ़क़ीर हिकिड़े जो सुभाणे अलाह घणी पढ़ त हलियो वेंदो ख़्यालु। असली ॻाल्हि छा आहे? पाणी पीए पाणी पीए। अलाह साईं क़ुरान शरीफ़ में चयो आहे जी जॾहिं क़ुरान पढ़ो त शैतान खां मुंहिंजी पनाह घुरंदा कयो। सही पनाह घुरो जी औज़ बिल्लाहि मिनश शैतान रजीम चई पढ़ंदा कयो। सही आहे। इहो हथियार आहे। तॾहिं बि अचे थो, दौर कर थो, वरी ख़्यालु ॾिए थो हेॾो जो हीअं हेॾो जो हीअं, टे ख़्याल तूं चए थो न त हिकु इंसान जो पंहिंजो आहे, ॿ ॿिया अलाए कहिड़ा थो चए पियो। जंहिंजी ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल सां मोहबत हूंदी न, हा उनखे शैतान कुझु बि न करे सघंदो। ऐं कामिल मुर्शिद हुजेसि, कामिल मुर्शिद कीअं थींदो आहे? उहो ॿुधाए। कामिल मुर्शिद उहो ई हूंदो आहे जंहिंजी ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल सां मोहबत हूंदी आहे। वाह वाह। वॾे में जेको दर्जो आहे न, हा आख़िरी हद, हा सफ़ा आख़िरी स्टेज, हा क़ुरान मां फतवा थी। जी इन दर्जे जे लाइ नबियनि बि दुआऊं घुरियूं। वाह वाह। जेके पैगंबर थी गुज़रिया आहिनि न, हा जेको वॾे में दर्जो आहे, जेको दर्जो मथे आहे ई न, हक़। उन दर्जे लाइ वॾियनि बि दुआऊं घुरियूं। हा कहिड़ो आहे उहो? ॿुधाईंदो, उहो क़ुरान मां फतवा आहे। जी ऐं मुर्शिद बि चवनि था ज़रूरु वठो। उहो मुर्शिद कहिड़ी? हा ॿुधो, हा हिकिड़ो हूंदो आहे उस्ताद, हा मुर्शिद आहे उस्ताद। हाणे मुर्शिद जी माना छा आहे असली? हा तोखे ख़बर आहे? ॿुधाए। तोखे ख़बर कान्हे? मुर्शिद माना हिदायत करण रहबर। हिदायत करण वारो अलाह आहे। हा मुर्शिद न आहे। जी अलाह चयो आहे जंहिंखे मां हिदायत कयां उन खे को गुमराह करण वारो न आहे। हा जंहिंखे मां गुमराह कयां उन खे को हिदायत करण वारो न आहे। हिदायत करण वारो मुर्शिद न हूंदो आहे। जी हाणे हिकु ॻाल्हि आहे, हा मुर्शिद जो माना छा आहे? मुर्शिद जो जेको लफ़्ज़ चवंदा आहिनि उनजो मतिलबु छा आहे? हा तोखे ॿुधाए। मां ॿुधायां थो। जी मुर्शिद न क़बर छॾाईंदो आहे, हम्म न आख़िरत में कमु ईंदो आहे, हा न दुनिया में कमु ईंदो आहे। पोइ छो थो वठिजे? ॿुध न, जेको मुर्शिद आहे, मुर्शिद जी माना आहे, मुर्शिद जो लफ़्ज़ जी माना जेका आहे उहा ॿी आहे। मुर्शिद छा खां वठिबो आहे, छो वठिबो आहे, उहा ॿी शइ आहे। हा ॿी ॿुधाए। ॿुधायां थो। मुर्शिद जी माना इहा आहे त अलाह जे दग ऐं रस्ते खे, अलाह जो दग ऐं रस्तो वठाइणु। रस्तो वठाइणु मौला रब जो। हाणे जे मिसाल आहे हिकिड़ो, जे हिकिड़ो माण्हू अणवाक़ुफ़ आहे, उन खे वञिणो आहे साईं रुस्तम, हक़ उनजो रुस्तम ॾिठल न आहे। न आहे। न उन खे इहा ई ख़बर आहे त रुस्तम दग कीअं वेंदो आहे। हा पोइ हिकु माण्हू जो ॾिठल आहे रुस्तम ऐं दग जी वाक़फ़त आहे। पोइ उन माण्हू खे जंहिंखे जेको वाक़ुफ़ु आहे, उन माण्हू खां पुछा करे त बाबा रुस्तम दग कीअं वेंदो आहे? सही। उहो चए थो बाबा दग वेंदो रुस्तम ई। मुर्शिद इहा आहे त उहो राह ॾेखारींदो आहे। राह ॾेखारींदा आहिनि, हर मिसाल को ॾेखारे थो। राह ॾेखारण वारो अलाह वारो बि हूंदो आहे, आम ई माण्हू बि आहे, चोर बि राह ॾेखारे सघे थो। त मुर्शिद में कहिड़ो फ़र्क़ु थियो? बाक़ी मुर्शिद जे थियो रहबर त इहो कहिड़ो फ़ाइदो थो ॾे? माना जेको कामिल मुर्शिद उहो आहे न, हा कामिल मुर्शिद उनखे चवंदा आहिनि जेको मुकमल राह ॾेखारे ओसी ताईं। ओसी ताईं, ऐं जेकाॾहिं चिकुण में फासे थो त हुनखे कढी छॾाए बि अलाह जी कुदरत सां। मुर्शिद छॾाईंदो न आहे,
रब जी रज़ामंदी सां। सम्झ बि सही न। हा ॿुधाए। कामिल मुर्शिद सिर्फ़ु मंज़िल ते पहुचाईंदो, जी मंज़िल ॾेखारींदो, हा बाक़ी छॾाईंदो न। हा छॾाईंदो उन्ही खे इंसान खे उहो ई जेको उन मंज़िल जी ॼाण करे ऐं उन मंज़िल ते पाण खे पहुचाए। जी पंहिंजी महिनत छॾाईंदी, जी पंहिंजो ईमान, पंहिंजी महिनत ऐं पंहिंजो अक़ीदो छॾाईंदी। जी मुर्शिद उनखे राह ॾेखारी, हा उन राह ते उन अक़ीदो कयो आओ ऐं उन राह ते हली पियो। हम्म उन खे उन जो हलणु ऐं अक़ीदो छॾाईंदो। अक़ीदो छॾाईंदो। वरी हिकिड़ो चवनि था तालिब थो थिए, मुरीद तालिब, तालिब वरी चवनि था त जीअं मुर्शिद चए तीअं फना फिला चए त उहो हुनखे फना फिला थियणो आहे। मुर्शिद त न चवंदो आहे न, त मुर्शिद ॾसींदो आहे अलाह जी राह, बाक़ी चवंदो अलाह आहे। अलाह छा चयो आहे? क़ुर चयो आहे। सही आहे। ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि बाबा मां तालिब आहियां फलाणे जो, त इहो तालिब छा आहे? तालिब इहो ईअं चए बाबा ॿुधो, तालिब जेको लफ़्ज़ आहे, तालिब जेको उस्ताद जो, हा उस्ताद आहे मुर्शिद, हा तालिब आहे माना दग पुछण वारो, हा माना दग पुछण वारो। हा सही आहे। तलब कंदड़, माना दग तलब कई, हा पुछा कई। हा ऐं उस्ताद उहा मूंखे दग ॾसे। हा हाणे सम्झ में ॻाल्हाई? हा ऐं इहो इंसानु जॾहिं इहो ख़्यालनि में अची थो वञे पियो त उहा कहिड़ो विर्दु गुण ॿुधाई थो पढ़े थो। ऐं ॿियो कुझु अब इहो आख़िरी सूरत आहे। आख़िरी सूरत आहे पढ़े। कुरान शरीफ़ में कुल औज़ु बिरब्बिन नास, कुल औज़ु बिरब्बिल फलक। ऐं भला माण्हू जेको इन ख़्याल में मिसाल चए थो 2-3 ख़्याल था अचनि, इहे छो था अचनि पिया हिकु माण्हू जे मथे? इम्तिहान में कीअं जान छॾाए माण्हू? इम्तिहान में ईअं जान छॾाए, क़ुरान में जेके अलाह हुकुम कया आहिनि, हा तकलीफ़ अचेसि, बिस्मिल्लाह, मुसीबत अचेसि, जी ऐं दुख में हुजे, हा बि जेके अलाह हुकुम कया आहिनि क़ुरान में उन्हनि ते अमल करे ऐं हले। जी हा शैतान हुन तकलीफ़ ॾींदो, ख़ुदा जी राह में तकलीफ़ सहंदो, तकलीफ़ न सहंदो जान न छुटंदी। तकलीफ़ त आहिनि साईं, इन में हाणे को ॻाल्हि चप न, हा हाणे ॿुधो, अलाह त रखियो आहे इम्तिहान, हा इन मां जान तॾहिं छुटंदी शैतान मां जॾहिं ख़ुदा जे लाइ इंसान हिन दुनिया में तकलीफ़ सहंदो। वाह 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 उस्ताद वाह। जे ख़ुदा जे लाइ तकलीफ़ न सहंदो जी त शैतान खां न बची सघंदो। भिटाई साहिब त वरी ईअं बि चए थो त शैतान बि कंहिं टाइम में फ़क़ीर जी मदद करे थो। कीअं फ़क़ीर जी मदद करे? फ़क़ीर त भिटाई चयो त आशिक़ अज़ाज़ील ॿिया मिड़ई सदड़िया, मझां सिक सबीर वञी लान थी वञी लाल थियो, त इहो शैतान लाल कीअं थो थिए? लानती वञी लाल थियो। हा न, इन शाइरी जी मूंखे सिंधी में माना ॿुधाए। माना मां तव्हां खां थो पुछां न, न मूंखे इहा ॿोली जी ख़बर न आहे। मूंखे ॿार सिंधीअ में माना ईअं आहे त जेके अलाह ताईं मोड़ में पुॼंदा कया नबी अलाह वारा त शैतान बि हुयो, इन्हनि सॼी इबादत कई, रब पाक जा सजदा कया, वॾो हुते आख़िर जॾहिं आदम अलैहिस्सलाम जो बोतो ठहे पियो, पोइ हिनखे ताज़ीम ॾिनो, पोइ जिन चयो त हिन में मिटीअ में पैदा कयो थी मां हिनखे सजदो न कंदुसि, मां सजदो कयां त तोखे थो कयां, मां तुंहिंजो आशिक़ु आहियां, बाक़ी हिन बोते खे बि मां सजदो कीअं कयां? पोइ बोते जेके में हुज़ूर पाक खे आमद थियणी हिते, साईं जी असुलियत नूर आहे, पोइ जॾहिं उनखे सजदो न कयईं त हिनखे चढ़ियल करे कढी छॾियईं क़यामत ताईं। हाणे तूं ॻाल्हि ॿुधाए। हाणे हिकिड़ो अल्फाज़ पहिरियों हुयो न, हा लानती वञी लाल थियो। हा
हाणे इन जो मतिलबु ईअं आहे जो बेटा साहिबु ॻाल्हायो आहे न हम्म इहो क़ुर शरीफ़ में असां सॼे ॾींहुं पढ़िया आओ इहो जेको शैतान जो ज़िक्र आहे हा इहो क़ुर शरीफ़ में अलाह साईं पढ़ियो अलाह साईं ॿुधायो आहे कीअं शैतान जेको हुयो पहिरियों हो माना इबादतगाह आओ शैतान छो थियो इहो ईअं आहे त अलाह चयो आहे त मां जेको कुझु ॻाल्हाईंदो आहियां त सही ॻाल्हाईंदो आहियां ऐं सच ॻाल्हाईंदो आहियां बिल्कुलु ऐं जीअं मां चवां उअं ई कयो कयो बिल्कुलु थींदो अलाह त चयो शैतान खे हम्म सजदो कर आओ ऐं ख़ुदा खे त हज़ार भेरा मञे जी हा आओ हज़ार भेरा अलाह जी इबादत करे पर मञे त ख़ुदा खे न मञे हा हा काम हुकुम न मञे हाणे हाणे त मां ॻाल्हि खे टिकेर करे में हम्म पर इन खे मां ॿिनि लफ़्ज़नि में तोखे सम्झाईंदुमि हल ॿुधाए पोइ मूंखे ॿ लफ़्ज़ कढणा इन ॻाल्हि ते हा बसि ॿ खपनि बि ईअं ॿुधे जी मां अञा ॻाल्हि खे टिके रहियो जी अलाह चयो आहे त मां कंहिंजे मथां ज़ुल्म न कंदो आहियां हा जीअं मां चवां उअं ई कयो शैतान न कई हुकुम न मञे जी जंहिंमें हुनजी हड़ाई हली वई जी बसि हा ईअं आहे साईं पर हाणे तव्हां फ़क़ीर हो इंटड़ो कुबे जा वेठा हो मिसाल अॻ में लाल हो हा लाल हा इहो हाणे ॿुधाए पहिरियों ॿुध न जेको भिटाई साहिबु चयो आहे त हाणे मां तोखे भिटाई जी माना ॿुधायां हा थो माना ॿुधाए न मां तॾहिं त जेको पुछां तुंहिंजो न मतिलबु आहे न असां अण उहो ॼाण जेको तुंहिंजो मतिलबु आहे उहो मां तोखे ॿुधायो ई न हा ॿुधाए न दादा मां अञा त मां अञा हिन तबसरे में हलां थो हम्म अञा तोखे मां तबसरो ॿुधायां थो जी पर तोखे नचूड़ नथो ॿुधायां निचूड़ निचूड़ खपे असांखे जेको भिटाई साहिबु ॻाल्हायो आहे जिथे त इहो तोखे हाणे ॿुधायां थो जी अॻ में जेको हुयो शैतान अलाह जी इबादत कंदो हो हा लाल हुयो लाल जंहिं महिल आदम पैदा थियो हम्म अलाह हुकुम कयुसि के न त लांदी थी जी पर जे चया त हाज़िर साईं मां सजदो कंदुसि जी पाण खे घटि करे हा हक़ त लाल ई रहे लाल ई रहे हाणे हिन दुनिया में इंसान आहिनि जी ओ जे सम्झ थिए थी हाणे हिकिड़ो ॿारु आहे हाणे आओ मां ॿुधायां इन ॻाल्हि ते हिकिड़ो ॿारु आहे हम्म कामिल मुर्शिद में मिलियुसि कामिल मुर्शिद हिनखे दग बि ॾसियो ऐं हिन उन दग ते अमल बि कयो हम्म हाणे हिन कामिल मुर्शिद हिनखे दग बि ॾसियो हे पढ़ी पको बि थियो हाणे ॿारु हुयो वरी थियो साईं सम्झ सां मुकमल सम्झ सां ॿारु हुयो त हुनखे माना सबक़ु मिलंदो आहे न ॿार खे हा साईं हा हाणे अल्फ़ा खां सबक़ु शुरू कयईं वरी वॾो थियो माना वरी हुनखे मुकमल सम्झ थी वरी कुराड़ो थियो उन सभु नेकी जा कम कया अलाह जे सभिनी हुकमनि ते हलियो वरी कुराड़ो थियो हाणे उहा ॻाल्हि ई शैतान जी हीअ आदम जी औलाद जी ॻाल्हि आहे त आदम जी औलाद मां वरी शैतान कीअं थी वेंदो आहे त हीअं थींदो आहे न बुज़ुर्ग औलिया बि थी रहियो मुरीद बि जाम थियल हा शयातीन आहिनि अञा ताईं मुरीद बि जाम थियसि औलिया बि थी रहियो कामिल बि थी रहियो बुज़ुर्ग बि थी रहियो वली बि थी रहियो वली बि थियो कामिल बि थियो बुज़ुर्ग बि थियो ऐं इबादतगार बि थियो ॾींहुं राति ख़ुदा जी इबादत बि कयईं ऐं ईअं सम्झो त अरिड़हं खुट मुरीद बि थियसि ऐं अलाह हुनजी दुआयूं बि सभु पूरियूं करे थो हा ऐं ईअं सम्झो त सॼो क़ुर हिनखे सॼो इल्मु अलाह
हिनखे सॼो यादि ॾिबराए यादि ॾिराए ईअं सम्झो कामिल आहे कामिल आहे तॾहिं त क़ुर कामिल मां शैतान बि थी वेंदो उहो कीअं थींदो कीअं जॾहिं हे हिन उमिरि में इहे सभु नेकी जा कम बि कया कामिल थी वियो जंहिं महिल आख़िरी हिन जी उमिरि हूंदी पुराणो हूंदो कीर्तन हूंदो छो ईअं चए त मां हेॾो वली अल्लाह अकबर वाह उन जेको कुझु कमायो उनखे जेका क़ाबिलियत मिली उन खां सभु खसिजी जीअं शैतान अॻ में कुझु बि जेको बि कमायो छड़ो मां कयईं मां सजदो न कंदुमि त हुनजी हड़ ई हली वई शैतान कामिल वली थी गुज़रियो जे कामिल वली आहे छड़ो आख़िर में ईअं सम्झो पीर साहिब थियो अशीदारी थियो जहिड़ो आख़िर में चई मां हेॾो वली मां हेॾो कामिल त हुनजी सॼी हड़ ई हली क़ुर पाक में हिनजो बयानु त अचे थो न अलाह साईं चएसि थो जेको तुंहिंजे पासे हूंदा तूं हेॾे हली वेंदी ऐं माॾे जेके हूंदो त उहो कामयाबु आहे एतिरो अख़्तियार अलाह साईं कीअं हिनखे ॾिनो आहे अहिड़ो ॾिनो अथईंसि न हा बसि तव्हां ॿुधायो हा बसि सम्झाया हाणे असां ईअं आहियूं न भाउ तॾहिं त पुछूं इंसान दुनिया में अमल करे थो कामिल थिए थो ख़ुदा जी रज़ा कमाए थो इन हड़ खे बचाइणो छा आहे पाण खे घटि करिणो वाह वाह इन हड़ खे बचाइण बि हिकिड़े हर्फ़ में आहे इन हड़ खे ख़तमु करण बि हिकिड़े हर्फ़ में आहे बिल्कुलु इन हड़ खे ईअं बचाइणो आहे त पाण खे घटि करे इन हड़ खे जे ख़तमु कंदो त चए त मां हेॾो वली हाणे तव्हां कुबे जामीअ में मिसाल जी ॻाल्हि टाइम बसि पूरो थियो आहे वञी तव्हां मोकिल तव्हां कंहिंजा मुरीद आहियो हाणे हुते हा बसि ऐं जे तूं जेको मुरीद थिए तूं बि पुरझल आहे पढ़ियल आहे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जे चवई उस्ताद मां तुंहिंजो मुरीद थियां त उनखे मुरीद कंदे तूं तव्हां बि फ़क़ीर हा न तव्हांजो रंग पंहिंजो आहे त तोखे को चए त भाउ मां फ़क़ीरत में हे रंग ॾिसां थो तुंहिंजो को करे त को उनखे मुरीद करे सघे थो इन ॻाल्हि जो थोरो तालिब जा मुरीद ॻुझ में करे वेंदुसि हा दुनिया जे जहान खे न ॾेखारींदो माना इहा ॻाल्हि ऐं तव्हां छा नालो ॿुधायो पंहिंजो अलाए ख़ुर्शेद उस्ताद ख़ुर्शेद वॾो तुंहिंजो कमु आहे पर हाणे अलाह भलाई कंदो इहा मालिक त इहा शइ थोरी पाण में जेको मुहबत ऐं उल्फत इंसानु रखे त हर को कामयाबु आहे पोइ नफ़रत कई बि ॾऊं न करे मां भली जेको तोखे चवां पियो त हिकु अहिड़ो दर्जो आहे जंहिंखां को दर्जो ई न आहे मथे उहो असां बयानु भली आहे हा उहो ॿुधाए न हाणे उहो जेको बयानु आहे जंहिंजे लाइ नबियनि बि दुआयूं घुरियूं उहो ईअं आहे त जेको आला में आला दर्जो आहे जंहिंखां मथे को दर्जो ई न आहे उहो बि हिकिड़े हर्फ़ ते अमल करिणो वाह उहो बि हिकिड़ो हर्फ़ उहो हर्फ़ ॿुधऊं हिन दिलि आहे न हिन दिलि में अलाह जो कुर्ब हुजे हक़ अठ ई पार हर वक़्तु हमेशह दुनिया ऐं आख़िरत में ख़ुदा जो कुर्ब हुजे ऐं हिकिड़ा चवंदा आहिनि दम जेको हले थो ख़्यालु करे अलाह अलाह दम बि करे पियो त उहो तूं ॿियनि जूं ॻाल्हियूं न कर हा तूं सवाल ते सवाल न कर न हल हल हिनजो तबियत बि ठीकु न आहे हल पूरा पूरो कर चयो आहे त जंहिंमहिल तव्हांजी तबियत सही हुजे त क़ुर पढ़ो जंहिंमहिल न हुजे तबियत सही हा इहा लख जी पर हाणे मां तबियत ख़राबु हूंदे बि तोखे ॿुधायां थो हा वॾा कुर्ब छाजे करे ॿुधायां थो
त पर असांजी दिलि चवंदी आहे त ॿुधाईंदा रहूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह असां छापींदा रहूं। त ॻाल्हि छा आहे न, हाणे हिकु आहे, हाणे दर्जा आहिनि। हा जी। पहिरियों दर्जो आहे इहो त मज़ूरी करण वारो, मज़ूर आहे। न हे त असां हूअं था छिकियूं। आख़िर में आख़िर दर्जो जेको आहे हा त उहो आहे मज़ूर जो। हा मज़ूरी करे उनखे मज़ूरी मिली। हक़। ऐं पहिरियों दर्जो जेको आहे, आख़िरी दर्जो इहो थियो। जी। पहिरियों दर्जो इहो आहे कुर्ब रखण वारो। कुर्ब कुर्ब रखण वारो। कुर्ब पाण वटि रखे सभ जे अलाह लाइ, जो। रब जो हुजेसि। हा हा सही। अलाह जो हुजेसि। वाह वाह। अलाह रसूल पंहिंजनि जो हुजेसि पंहिंजो अलाह ठहियलु। सां बि अलाह ख़ातिर कुर्ब हुजे। हा वाह वाह। सम्झ बि सही में ख़ुदा जे कुर्ब में कंहिंखे शरीक न करे। हा सही आहे। हे जेको कुर्ब आहे दिलि जो, इहो सिर्फ़ु ख़ुदा जे लाइ। वाह वाह। जे हिन सां कंहिंखे शरीक कजे न त उनखे का माफ़ी ई न आहे। हा सही आहे। रब जी ज़ात। हाणे जेको हे कुर्ब आहे न दिलि जो, इहो कुर्ब सिर्फ़ु ख़ुदा जे लाइ आहे। मालिक जे लाइ, हर शइ जे लाइ। जे पैदा कयो इबादत जे लाइ त पैदा कये न। हाणे हिसाब कुरेश भाषा आहे न हे। जी। तूं जीअं असां ॻाल्हाईंदा आहियूं ईअं ॻाल्हाईंदा आहियूं। वाह। पर ॻाल्हि छा आहे, इन मूंखे जेको सबक़ु ॾिनो जी। इन जो सबक़ु जेको हुयो त इहो बि इहो हो कुर्ब। कुर्ब कहिड़ो बि हुजे, हिंदू हुजे मोमिन हुजे, शियो हुजे सुन्नी हुजे, कुल सां कुर्ब मुहबत। ईअं न आहे कि तूं थो ॻाल्हाए इहो ग़लति था ॻाल्हाइनि। रब सां त कुर्ब आहेसि। ॿुधो सम्झ बि सही। हा। हे जेका कुर्ब जी तार आहे सिर्फ़ु ख़ुदा सां हूंदी। वाह वाह। दिलि जी तार। हा। हा वाह वाह। जेका कुर्ब जी तार आहे इहा सिर्फ़ु ख़ुदा सां हूंदी। हिन में कंहिंखे शरीक न आहे करिणो। बिल्कुलु। तार होॾे ॻंढियल हुजे हमेशह। हाणे जेको कुर्ब आहे दिलि जो, इहो जेको अलाह ताईं कुर्ब ख़लकियो आहे, पैदा कयो आहे, इहो सिर्फ़ु पंहिंजे लाइ ख़लकियो अथई। सुभान अल्लाह। बंदे जी दिलि में कुर्ब सिर्फ़ु पंहिंजे लाइ ख़लकियो अथई। हिन कुर्ब खे पंहिंजे रब जे लाइ आहे, ॿिए खे शरीक न आहे करिणो हिन कुर्ब में। हिकिड़ो ई ख़ुदा हुजे। हाणे सम्झ में ॻाल्हाई? वाह 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 सम्झाई। जेको दर्जो आहे वॾे में वॾो दर्जो इहो आहे, 1 नंबर ते। वरी आख़िर में आख़िर दर्जो आहे मज़ूर जो। मज़ूर जेको जो। इबादत करे थो, वाह इहा लालच रखे थो त अलाह साईं तूं राज़ी थी वियो ऐं आख़िरत चङी कर, हिन मज़ूरी घुरे। अलाह त हुन हिसो न विञाईंदो न। हो त पंहिंजी मज़ूरी करे थो, हुनखे मज़ूरी मिलंदी आहे। ऐं कुरैशी बादशाह छा फरमायो पोइ? उन इहो ई सबक़ु ॾिनो कुर्ब। हा कुर्ब वारो, रब जो कुर्ब। वाह सही। फ़क़ीर ख़ुशि आहिनि, ॿिया खैर आहिनि, तबियत सही आहे?